जेके अचनि था साईं जे हथां फैज़याब थियनि था ऐं साईं सां अॼु असांजो कचहरी जो मक़सदु इहो आहे त गुज़िरियल 10 सालनि खां बल्कि पूरी दुनिया में पर असांजे ख़ासि तौर हिन ख़िते में दिलि जी बीमारियुनि में इज़ाफ़ो थियो आहे जंहिंमें नौजवान ऐं विची उमिरि वारा काफ़ी माण्हू आहिनि जेके दिलि जी आर्ज़ में मुब्तला थिया आहिनि उनजा कहिड़ा सबब थी सघंदा आहिनि? जी डॉक्टर साहब। अस्सलाम वालेकुम। असां वटि जेका बि असांजी जेको इकोनॉमिकली पाकिस्तान आहे यूनिटेड एशिया आहे कोरोनरी आर्टरी डिज़ीज़ जो रिस्क वधियो आहे फॉर लास्ट 10 years। हुनजा 3-4 रीज़न थी सघनि था। हिकिड़ो जेनेटिक्स आहे, वॾे में वॾो रीज़न फैमिली हिस्ट्री सॼी हले थी। ॿियो टॉप ऑफ द रूल जेको रीज़न आहे उहा डायबिटीज़ आहे। असांजी डायबिटीज़ प्रीवियसली रेशियो डे बाय डे ईयर बाय ईयर माना वधंदो थो वञे। हुनजो प्री डायबिटीज़ जेको बि वर्कअप हूंदो आहे माण्हू नथो करे। नंबर ब्लड प्रेशर आहे। हुन खां पोइ ॿियो स्मोकिंग वेरी कॉमन आहे, हर माण्हू सिगरेट थो पिए। इहो आहे जेको टॉप ऑफ द मोस्ट जेका असांखे हिन वक़्तु ॾिसणु खपे। अॻे चवंदा हुआ न अटैक कंहिं पैसे वारे माण्हुनि जो उहो हूंदो, पर हाणे ईअं आहे, हाणे 50-50% थी वियो आहे। रीज़न इज़ दैट की जेके बि असांजा माण्हू जेके फूड लाइकली जंहिंमें स्पेशली ऑयल जेके चऊं ओपन ऑयल जा इस्तेमालु कनि, त ओपन ऑयल पाण इस्तेमालु बि कनि था ऐं ॿाहिरि होटलनि ते बि ओपन ऑयल वेरी कॉमन आहे, जाम थो यूज़ थिए। उहो रीज़न आहे कोलेस्ट्रॉल खे वधाए थो ऐं उहो अटैक थो कराए। देन स्ट्रेस आहे टॉप ऑफ द मोस्ट जेको प्राब्लम ईंदो आहे। त इहे 4-5 रीज़न आहिनि जेके अटैक खे प्रोवोक कनि था। माण्हू संभालनि था, माण्हू शयूं ॾिसनि कोन था। बाक़ी ॿियो रीज़न कॾहिं हूंदो आहे, हल्को फुल्को सूर थींदो आहे, उहो इग्नोर कंदा आहिनि ऐं इन ते कड़ी त असांखे ॾिसणी पवंदी। शुगर जी मॉनिटरिंग, ब्लड प्रेशर जी, सिगरेट खे थो थिए, हुनखे ख़तमु कराइणु पवंदो। थैंक यू डॉक्टर साहब, तव्हां इहे सबब ॿुधाया। ऐं चाहियां थो तव्हां थोरो इहो बि ॿुधायो त हिन खे घटि कीअं करे सघिजे थो। हिकिड़ो त डॉक्टरी पॉइंट ऑफ व्यू खां इलाज आहे, तव्हां वटि पहुचनि था, तव्हां हुनखे इलाज करियो था, दवा ॾियो था, स्टेंट लॻायो था या ऑपरेशन जा, पर लोकली जेकॾहिं माण्हू तुरंत हुनखे कीअं फ़ाइदो थी सघे थो, हू पंहिंजे बचाव लाइ छा छा करे सघंदा, पोइ थोरो मेडिकली ॿुधाइजो त हुनखे कहिड़ो फ़ाइदो थी सघे। अच्छा, असां दुनिया में जेको हिन जो आहे न अटैक थियण खां पहिरियां वर्कअप थी वञे, असां चवंदा आहियूं प्रीवेंटिव जो कमु थियणु खपे। असांजे जेके जीपीज़ आहिनि जेके बेसिक हेल्थ यूनिटी ते या सेकेंडरी टर्शरी ते उन्हनि जो कमु आहिनि, खे रिलेट कनि। असांखे कम्यूनिटी खे एडुकेट करणो पवंदो। टॉप ऑफ द मोस्ट कंहिं बि ओपन ऑयल यूज़ न आहे करणो। तव्हां सरे जो ऑयल यूज़ कयो, जेके बि वेजिटेबल ऑयल आहे उहो यूज़ कयो। नंबर 1 ब्लड प्रेशर तव्हांजो रेगुलरली मॉनिटर कराईंदा रहिजो। कॾहिं कंहिं डॉक्टर वटि वञी ब्लड प्रेशर चेक करियो, भली तव्हांजी सिम्टम हुजनि या न हुजनि। शुगर पंहिंजी फास्टिंग जी आहे, ॿी 2 महीने जी कंट्रोल टेस्ट आहे, उहो बि तव्हां हिकु दफ़ो पंहिंजे वर्कअप में कराए वठो। अगरि मर्द आहे 45 साल खां मथे आहे त उहो लाज़मी आहे हिकु दफ़ो, अगरि हुनखे भली शुगर कोलेस्ट्रॉल न बि हुजे, हिकु दफ़ो ज़रूरु पंहिंजी शुगर ऐं कोलेस्ट्रॉल चेक कराए छॾे। लाज़मी आहे हिकु दफ़ो हुन वटि अची वेंदो आहे शुगर कोलेस्ट्रॉल न आहे। हिकु सिगरेट पीअण खां हुनखे सिगरेट छॾाइणो पवंदो, बंदि करणो पवंदो, ब्लड प्रेशर खे कंट्रोल करणो पवंदो। डेली वॉक एक्सरसाइज करणु खपे, घटि में घटि 2 खां 3 किलोमीटर। त इहे जेके असां कंदासीं त असां जाम शयुनि में इहो ई सम्झो तव्हां मोर देन 50% असांखे बचा करे सघंदासीं। बाक़ी जंहिंजी फैमिली हिस्ट्री आहे अटैक जी, हुनजे माउ भेण भाई भेण उन्हनि जो बि रिस्क हूंदो आहे, त उनखे त लाज़मी आहे हिकु दफ़ो कार्डियोलॉजिस्ट खे। मर्द जेके 40 साल खां मथे आहे, औरत जेके 45 साल खां मथे आहे, उनखे लाज़मी हिकु दफ़ो ॾेखारणो पवंदो जंहिंजी फैमिली हिस्ट्री बात करे। ऐं जेकॾहिं कंहिंखे थी वञे थो अटैक या हू सम्झे थो मूंखे हार्ट अटैक थियो आहे या दिलि जी तकलीफ़ थी आहे, त हुनखे फौरन कहिड़ो उपाय? अच्छा, हीअ ॻाल्हि हिकिड़ी इंपॉर्टेंट साईं पुछी आहे। हाणे इहो आहे मेन जेके कंहिंखे सूर थो थिए, मेन असां वटि हिकिड़ी डिस्प्रिन टेबलेट अवेलेबल हूंदी आहे, हर माण्हू जे उहो जेब में हुजणु खपे। उहे पेशेंट जेके शुगर आहे, ब्लड प्रेशर आहे, डिस्प्रिन टेबलेट फौरन अगरि जेके सूर थिए त सम्झे थो त मूंखे दिलि जहिड़ो आहे या भली मैदे जो शोर जेको मसइलो न आहे, हुनमें डिस्प्रिन वठण सां खणी फ़ाइदो न थिए त नुक़सानु कोन थींदो। घटि में घटि जेकॾहिं दिलि जो अंडरलाइन हूंदो, तव्हां ECG नथी थिए, का डॉक्टर वेझो न आहे, त डिस्प्रिन तव्हांखे बचा कंदी। 2 टेबलेट डिस्प्रिन जूं तव्हां खाई वठो, हुन सां वॾो फ़ाइदो थींदो तव्हांखे। वेझे में वेझो जिथे बि तव्हांजो हुते फौरन तव्हां ECG दिलि जी पटी करायो, पोइ भली मैदे जो सोचो हुनजी ECG कराई, तव्हां पंहिंजो पाण खे रूल आउट करे छॾियो आहे मूंखे अटैक त कोन्हे को। ECG सही आहे, कॾहिं ECG बि नॉर्मल अची वेंदी आहे, अटैक ऑन गोइंग हूंदो आहे, एंजाइना जेके चइबो, पोइ डिस्प्रिन खायो। अञा ताईं सां नथो थिए, पोइ वेझो असांजा NICVD सर्व थी करे वेठी में असांजी चेस्ट पेन यूनिट अमरकोट आहे, ॿिया बि चेस्ट पेन यूनिट फौरन हुते हलिया वञो विज़िट करणु। अच्छा डॉक्टर साहब, हिकिड़ो ख़्यालु इहो आहे त माण्हू पंहिंजी प्रोसेस मां गुज़रनि था, स्टेंट बि लॻनि था, बाईपास बि थियनि था, उनखां पोइ जूं ज़िंदगी में कॾहिं कुझु माण्हू अहिड़ा आहिनि पंहिंजे पाण खे सम्झनि था असां अधूरा आहियूं, हाणे असां मरीज़ थी विया आहियूं दिलि जा, त उन्हनि जे लाइ छा आहे त हू कहिड़ो केयर कनि जो हू पंहिंजी नॉर्मल लाइफ गुज़ारे सघनि? इहो ग़लति कॉन्सेप्ट आहे। कंहिंखे अटैक थो थी वञे, माण्हू चवंदा हाणे अटैक वारो माण्हू आहे न, बिल्कुलु अटैक थियण खां पोइ उनजी एंजियोप्लास्टी थी वञे या बाईपास थो थी वञे, उहो कंप्लीट इलाज थी वियो। हाणे उहो पंहिंजी ज़िंदगी जो नॉर्मल रूटीन वांगुरु उहो जी सघे थो, पंहिंजो जॉब करे सघे थो, हले सघे, जेका नॉर्मल एक्टिविटी करे सघे थो। दवाऊं लाज़मी खाइणी पवंदी आहे। माण्हू चवंदा आहिनि हिकु दफ़ो एंजियोप्लास्टी थी हाणे दवाउनि जी ज़रूरत न आहे, न आहे। अटैक थियण खां पोइ एंजियोप्लास्टी थींदी आहे, एंजियोप्लास्टी खां पोइ जेको साल जूं दवाऊं में लाज़मी आहे, दवाऊं हेठि मथे थींदियूं रहंदियूं, डोज़ हेठि मथे थींदो रहंदो आहे, इहो लाज़मी आहे। एंजियोप्लास्टी थियण खां पोइ तव्हां पहिरीं महीने ते ॾेखारियो, कुझु महीननि खां पोइ ॾेखारियो, पोइ साल खां पोइ हर साल लाज़मी आहे कंसल्टेंट वटि प्रॉपरली चेकअप कराए। बाक़ी लाइफ नॉर्मल जीअणी आहे जीअं अॻे हुई, इलाज इन जे करे थिए थो त जीअं तव्हां पंहिंजी लाइफ स्टाइल सही रखो। थैंक यू डॉक्टर साहब, तमामु इंफॉर्मेटिव ॻाल्हियूं तव्हांखे, महिरबानी सर।